सुप्रीम कोर्ट मखसूस सीटुनि वारे केस में इलेक्शन कमीशन की वज़ाहत वारी दरख़्वास्त के अदालती फ़ैसिले ते अमल दरामद के रस्ते में रंडक ऐं देर जो हरबो करार ॾेई छॾियो। इलेक्शन कमीशन की वज़ाहत वारी दरख़्वास्त दुरुस्त नाहे। ECP वज़ाहत के नाले ते पंहिंजी पोजीशन तब्दील नथी करे सघे। इलेक्शन कमीशन पाण बैरिस्टर गौहर खान के PTI चेयरमैन तस्लीम कयो आहे। मखसूस सीटुनि बाबत केस में अक्सरती फ़ैसिलो ॾींदड़ 8 जजनि इलेक्शन कमीशन की वज़ाहत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो जारी करे छॾियो। सुप्रीम कोर्ट पारां इलेक्शन कमीशन के फ़ैसिले ते अमल दरामद यकीनी बणाइण जो हुक्म। PTI बानी आर्मी चीफ ते इल्ज़ाम लगाया चीफ जस्टिस खिलाफ बयान ॾिनो ऐं संदसि खिलाफ तौहीन आमेज़ रवैयो इख्तियार कयो। केस नतीजा भोगड़ा पवंदा। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की क़ौमी असम्बली के इजलास में खिताब दौरान PTI बानी ते तनकीद। संदसि चवण आहे त रहीम यार ख़ान की अवाम जा थोराइता आहियूं। रहीम यार ख़ान की अवाम नफ़रत विरासत गार गंद वारी सियासत के हारायो। मुंहिंजा सिपाही हर फितने जो मुक़ाबलो करे सघनि था। जमहूरियत की मज़बूती लाइ अवाम के फ़ैसिलनि के क़बूल करणो पवंदो। अदलिया बाबत आईनी तरमीमूं मंजूर कराइण लाइ क़ौमी असम्बली जो इजलास। हुकूमत पारां पार्लियामेंट में सुप्रीम कोर्ट के जजन बाबत अहम आईनी तरमीम पेश करण जो इम्कान। हुकूमत पारां तरमीम की मंजूरी लाइ घुरबर अक्सरियत हासिल करण के लाइ दावा। रहीम यार ख़ान मां नए चूंडियल PP मेंबर ताहिर रशीद हलफ खणी वरितो। पार्लियामेंट के ख़ुसूसी कमेटी जो हाणे को भी जवाब बाक़ी नाहे रहियो। ख़ुसूसी कमेटी के इजलास जो मुंहुं बाइकॉट कयो। PTI जो बानी जेको बिज छटे रहियो आहे उन जा ख़तरनाक नतीजा ईंदा। दिफ़ाई वज़ीर ख्वाजा आसिफ जो क़ौमी असम्बली के खिताब। राजा परवेज़ अशरफ जो चवण आहे त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जमहूरियत लाइ जान कुर्बान करे छॾी। जंहिं रस्ते ते PTI हली रही आहे उहो तबाही ऐं बर्बादी जो रस्तो आहे। PTI मुल्की सियासत के नुक़सान पहुचाए रही आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी की तजवीज़ से ख़ुसूसी कमेटी ठाही वही हुई। कमेटी जो क़याम पार्लियामेंट जो वक़ार बहाल करण लाइ आहे। कानून साज़ी करण हुकूमत जो आईनी हक़ आहे। ख़ुसूसी कमेटी में सेनेट के मेंबरन के भी शामिल करण घुर्जे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो सेनेट इजलास के खिताब। PTI सेनेटर शिबली फराह जो चवण आहे त आईन ऐं कानून में तरमीम ऐवान जो मैंडेट आहे। अव्हां जा नंबर पूरा न थी रहिया आहिनि। ॿिया तरीक़ा इस्तेमाल कया पिया वञनि। हुकूमत तरफ़ा अदालती सुधारनि ते पैकेज ऐं पार्लियामेंट में मंजूरी जूं तैयारियूं। अदालती सुधारनि की मंजूरी के हवाले से वज़ीर आज़म शहबाज शरीफ नून लीग की पार्लियामानी पार्टी जो इजलास तलब करे वरितो। हुकूमती पंहिंजे मेंबरनि के हाज़िरी की यकीनी बणाइण ऐं सूमर ताईं इस्लामाबाद में रहण की हिदायत। इजलास का पोइ मेंबरनि जी मान में डिनर भी ॾिनो वेंदो जंहिंमें इतिहादी जमायतुनि के पार्लियामानी मेंबरनि के भी दावत ॾिनी वई। सिंध काबीना सिंध IT कंपनी ठाहिण की मंजूरी ॾेई छॾी। IT कंपनी सूबाई हुकूमत जी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी खाते की अमातहत हूंदी। कैडेट कॉलेज ककड़ पाकिस्तान नेवी के ॾियण की मंजूरी। कैडेट कॉलेज ककड़ 104 एकड़नि ते ज़िले दादू में क़ाइमु कयो वियो आहे। वॾे वज़ीर पारां कैडेट कॉलेज में एडमिशन करे कम शुरू करण की हिदायत। काबीना इस्लाम कोर्ट में RO प्लांट की बहाली लाइ 440 मिलियन रुपयनि की मंजूरी ॾेई छॾी। 3 महीननि अंदर RO प्लांट शुरू कया वञनि। वॾे वज़ीर जी पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते के हिदायत। काबीना जस्टिस रिटायर्ड शाहनवाज तारिक के ऑफिसनि में औरतुनि के हिरासा करण खिलाफ सूबाई मुहतसिब तहफ़्फ़ुज़ तौर 4 साल मुक़रर करण की भी मंजूरी ॾिनी। गणती करण की ज़रूरत नाहे। नंबर्स पूरा हूंदा त बिल पेश कंदासीं ऐं तरमीम मंजूर थींदी। मौजूदा हालतुनि जो हल इलेक्शन नाहे उन सां मसला वधंदा। समूरियुनि सियासी क़ुवतुनि खे गॾिजी मुल्क लाइ सोचणु घुर्जे। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गीलानी जो कराची में वफ़ाक़ी एंटी करप्शन कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवण आहे त हू गवर्नर राज जे हक़ में नाहे। इहो त वक़्त जी घुर्ज मुताबिक़ हूंदो त कहिड़ो फ़ैसिलो थिए थो ऐं इहो सेनेट चेयरमैन जो न हुकूमत जो कमु आहे त इहा उन जो फ़ैसिलो करे। पीपल्स पार्टी अॻवान रावल शर्जील मेमण जो हैदराबाद में तक PS एकड़ जो दौरो। तरक़ियाती स्कीमुनि के कम जो जाइज़ो। रावल शर्जील मेमण जो चवण आहे त टंडोर हैदर में 50,000 स्क्वायर फुट प्योर ब्लॉक लगाया विया आहिनि। सिंध जो सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण हलंदड़ स्कीमुनि जो जल्द इफ़्तिताह कंदो। इंशाअल्लाह नए साल नयूं स्कीमूं भी आंदियूं वेंदियूं। PP हमेशा इन तक में तरक़ियाती कम कराया आहिनि। इलाइक़े में रोड नेटवर्क तमाम बेहतरीन आहे। ॻोठ भावल ज़ऊर के मॉडल ॻोठ बणायो वेंदो। शर्जील इनाम मेमण जी हिदायतुनि ते मंशियात खिलाफ़ मुहिम हली रही आहे।
क्वेटा में बाईपास से कचलाक वारे इलाके में पुलिस मोबाइल से बम हमलो एएसआई समेत ब पुलिस एहलकार शहीद केतिराई ज़ख़्मी धमाके खां पोइ सिक्योरिटी फोर्सिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां क्वेटा धमाके जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत एहलकारनि जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार। सिंध हुकूमत अवाम जी भलाई लाइ कोशिशूं करे रही आहे। अञा घणो कुझु करणो आहे ऐं असां ज़रूर कंदासीं। सिंध हुकूमत जो समाजी कमनि में भरपूर सहकार जारी रखंदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची वोकेशनल ट्रेनिंग सेंटर में तक़रीब खे ख़िताब कंदे चवणु आहे त असांजो मक़सदु आहे त स्पेशल ॿारनि खे ज़िंदगी में कामयाबियूं ऐं रोज़गार ॾियूं। असां स्पेशल ॿारनि लाइ मलीर एक्सप्रेस वे वटि इंक्लूसिव सिटी क़ाइमु करे रहिया आहियूं। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिब शमशाद मिर्ज़ा जो चीन जो दौरो। जनरल मिर्ज़ा जी चीनी सेंट्रल मिलिट्री कमीशन जे वाइस चेयरमैन सां मुलाक़ात। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जूं चीन जे ॿियनि फ़ौजी इख्तियारनि सां बि मुलाक़ातूं। ॿितरफ़ी स्ट्रेटेजिक लाॻापनि समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि। मौजूदा हालतुनि में आइनी तरमीमी बिल मुल्क लाइ ख़तरनाक हूंदो। हुकूमत सुप्रीम कोर्ट में पंहिंजी मर्ज़ी जा जज लॻाइणु चाहे थी ऐं उन लाइ हथकंडा इस्तेमालु करे रही आहे। चीफ जस्टिस खे जजनि जी उमिरि बाबति वाज़े लफ़्ज़नि में पंहिंजो मौक़िफ़ रखणु घुरिजे हा। उमीद करियां थो त चीफ जस्टिस साम्हूं ईंदो ऐं चवंदो त मुंहिंजी मुलाज़मती मुद्दे में वाद में का दिलचस्पी नाहे। हुकूमत खे अदालती मामले खे छेड़ण ई न घुरिजे। जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम रहमान जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। करंसी नोट तां तारीख़ी माग मोहनजोदड़ो जी तस्वीर हटाइण वारो मामलो। सक़ाफ़त ऐं सियाहत वारे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह जो गवर्नर स्टेट बैंक खे ख़त। स्टेट बैंक जे अमल ते ख़दशनि जो इज़हार। ज़ुल्फ़कार अली शाह जो गवर्नर स्टेट बैंक खां मामले ते गौर करण जो मुतालबो। ख़त में चयो वियो आहे त मोहनजोदड़ो 5000 साल पुराणी तारीख़ तहज़ीब जो वारिस आहे। तारीख़ी माग जो करंसी नोट ते हुजणु असांजी ॻाल्हि लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे। नवनि करंसी नोटनि ते सिंध ऐं पाकिस्तान जी उन शानदार सक़ाफ़त खे नज़रअंदाज़ करणु दुरुस्त अमल न हूंदो। मोहनजोदड़ो जे आलमी अहमियत ऐं क़दीमी विरसे खे सही तौरु तस्लीम कयो वञे। इस्लामाबाद जी मक़ामी अदालत ऑडियो लीक केस में ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जी हाज़िरी का छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में अली अमीन गंडापुर ख़िलाफ़ ऑडियो लीक केस जी ॿुधणी थी। केस जी ॿुधणी 21 सेप्टेम्बर ताईं मुलतवी। मुल्क में बिजली सां हलंदड़ गाॾियुनि खे हथी वठण लाइ हुकूमत तरजीही क़दम खणी रही आहे। बिजली सां हलंदड़ गाॾियुनि मां न सिर्फ़ पेट्रोल ऐं डीज़ल जे दरामद जी मद में नाणे जी बचत थींदी पर ही गाॾियूं माहौल दोस्त बि हूंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इलेक्ट्रिक व्हीकल्स जे इस्तेमाल बाबति इजलास खे ख़िताब। वज़ीर आज़म पारां इलेक्ट्रिक व्हीकल्स जे हवाले सां जामे फाइनेंशियल मॉडल पेश करण जी हिदायत। जैकबाबाद में पोलियो वर्कर सां मुबैना ज़्यादती ऐं फुर वाक़े में गिरफ़्तार जवाबदार सेकेंड सिविल जज ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत में पेश। पुलिस पारां जवाबदार अहमद उर्फ नबी जखरानी जी 14 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड लाइ दरख़्वास्त। अदालत पुलिस जी दरख़्वास्त रद्द करे 7 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते जवाबदार खे पुलिस हवाले करे छॾियो। जवाबदार जी DNA लाइ जुज़ा वठी रिपोर्ट अदालत में पेश करण जी हिदायत। दादू मॉडल क्रिमिनल कोर्ट में उमेर अबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी। उमेर अबाब चांडियो केस जो फरियादी ऐं वकील अदालत में पेश। इल्ज़ाम हेठि आयल MPA सरदार चांडियो बुरहान खान चांडियो उन वक़्त जो SHO करीम चांडियो ऐं जवाबदार सत्तार चांडियो बि पेश। क़त्ल केस में 4 शाहिद शाहिदी ॾियण खां फिरी विया। सरकारी वकील मौक़िफ़ इख्तियार कयो त 4 शाहिद शाहिदी ॾियण तां हथ खणी विया आहिनि। उमेर अबाब चांडियो चवे थी शाहिदी तां दस्तबरदार थींदड़ शाहिदनि सां को बि फ़र्क़ु न पवंदो। मुख्य जवाबदार ऐं अहम शाहिदनि जूं शाहिदियूं कुझु रिकॉर्ड थी वियूं आहिनि, कुझु रिकॉर्ड थियनि पियूं। एशियन हॉकी चैंपियंस ट्रॉफी में भारत पाकिस्तान खे पंहिंजे 5 ऐं पोल जे आख़िरी मैच में 2-1 तां शिकस्त ॾेई छॾी। भारत तरफ़ां ॿिए गोल प्रीत सिंह कया। पाकिस्तान तरफ़ां वाहिद गोल अहमद नदीम स्कोर कयो। पाकिस्तान चौथी लीग मैच में चीन खे 5-1 तां शिकस्त ॾेई सेमीफाइनल में जाइ ठाहे वरिती हुई। एशियन हॉकी चैंपियंस ट्रॉफी जूं सेमीफाइनल 17 सेप्टेम्बर ते खेॾियूं वेंदियूं। मलीर में एक्साइज नार्कोटिक्स कंट्रोल की कार्रवाई। मंशियात फरोश गिरफ्तार। एक्साइज टीम गुझे इतला ते जमाली पुलवे जो कार्रवाई करे जवाबदार मोहम्मद यूसुफ के गिरफ्तार करे वरितो। जवाबदार के कब्जे में स्कूल बैग में मौजूद
पैकेट्स में रखियल 6 किलोग्राम चर्स बरामद केस दाख़िल। पने आखिर मां हिकु हफ़्तो अॻु अॻवा थी वियल बजणा बाज़ियाब न थी सघिया। धारलेरनि जो मुदबी ॻोठाणनि अब्दुल कुदूस ऐं इफ्तिखार जसकाणी जे वारसनि खे फ़ोन बाज़ियाबी लाइ 50 लख रुपया भुङ तलब। मुखबियुनि जी बाज़ियाबी लाइ जसकाणी बिरादरी पारां कठ घुरायो वियो। DIG ऐं SSP खां मुखबियुनि जी बाज़ियाबी जी घुर। ऐं नएं देरे लॻ गढ़ी खुदाबख्श भुट्टो मां 4 ॾींहं अॻु मुबैना तौर ते अॻवा थी वियल नींगर ज़ैनुल आबदीन पिताफ़ी बाज़ियाब न थी सघियो। नींगर जे वारसनि जो प्रेस क्लब आॾो एहतजाज। नींगर खे बिना देर बाज़ियाब कराइण जो मुतालबो।